अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु पंहिंजा ड्रामे जी ज़बरदस्त बेहतरीन अपडेट में तव्हां सभिनी प्यारी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद उदासी टीवी यूट्यूब चैनल में। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी। जी हाँ दोस्तों, जीअं तव्हां ड्रामो ॾिठो तव्हांखे बेहतरीन लॻो, तव्हां इहो बि ॾिसी रहिया आहियो त कीअं चाकर ख़ान जेको आहे अकबर ख़ान जी धीअ खे आज़माए थो, हू वरी चाकर ख़ान खे आज़माए थी। छा चाकर ख़ान कामयाबु थी वेंदो उन खे जेको आहे अकबर ख़ान खे ज़लील करण जे लाइ, या उहा हितां सोणी खे वठी वञण में कामयाबु थींदी। जी हाँ दोस्तों, इहा जेकी छोकिरी आहे राति बिल्कुलु रहंदी ऐं चाकर ख़ान खे चवंदी हाणे वाइदो पंहिंजो पूरो कर, सोणी खे इजाज़त ॾे। ऐं पोइ चाकर ख़ान मजबूर थी सोणी खे इजाज़त ॾींदो, पोइ हू सोणी खे हितां वठी वेंदी। अहिड़े हिसाब सां अकबर ख़ान खे इन शइ जो वॾो गुस्सो ईंदो, तुंहिंजी धीउ चाकर ख़ान जे घर में राति गुज़ारे आई आहे। इहो वॾो उन जे लाइ लानताणो बणिजी वेंदो। यानी ड्रामो हिकु ज़बरदस्त बेहतरीन मोड़ ते पहुतो आहे। इहा हक़ीक़त आहे ड्रामो दोस्तों। हुन सिक वारनि खे जॾहिं ख़बर पवंदी या रुंडे वारनि खे छोकिरी हिते कोन्हे त पोइ हू बि परेशान थी सघे थो। रुंडे इनारा शेरल वारा मतां कंहिं बि तरीक़े सां सोणी खे थो कढण में कामयाबु थी वञनि, ऐं इहो शक पवे थो मूंखे। बाक़ी सावल वारा त होश में ख़ुशि आहिनि त असां हैदर खे पढ़ाईंदासीं, इहो हैदर किनो कॾहिं बि सोणी सां शादी कान करे सघंदो।